पहिरियां मां ज़मींदार हुउमि, पैसे वारो हुउमि। अच्छा बस पोइ ईअं संगत में अची वियासीं, मोहबत थी वई कंहिंसां, प्यार जे जासे में अची वियासीं कंहिंसां मेल फीमेल संज्ञाणीअ पोइ असांखे पिनण जहिड़ो करे छॾियो, मजबूर करे छॾियो जो असां हाणे पिनऊं पिया। अच्छा तव्हां मर्द आहियो? न मां तुंहिंजी पुफी वेठी आहियां तुंहिंजे साम्हूं, बाबा मर्द आहियां न। अच्छा तव्हां ॻाल्हायो त मूंखे ख़बर, मां यको तव्हांखे माफ़ु कजो, मां वरी खाईंदव साईं हे पाण खाईंदो। त पोइ तव्हां जेके आशिक़ फ़क़ीर आहियो, तव्हां कंहिंसां इश्क़ कयो जो तव्हांखे पिनाए छॾी? उहा कहिड़ी छोकिरी छा कंदी हुई? उहा असांजी महबूबा हुई, छा कंदी हुई? कंदी काथां जी, ॻोठ जी, पाड़े जी, कॉलेज में, यूनिवर्सिटी में? बाबा उहा शहर जी हुई ऐं असां जेको आहे ॻोठ जा वॾेरा हुयासीं, ज़मींदार हुयासीं। अच्छा हाणे जेको तव्हां पिनो था त इन में तव्हां मुतमिन आहियो? बसि मजबूरी आहे हाणे। कहिड़ी मजबूरी आहे? मोहबत में मजबूरी आहे न। कमाए बि सघो था, तव्हांखे पोतड़ो कुल्हे ते आहे, तव्हां माली थी वञी किथे ॿोरियूं खणो। बाबा ॾिसो ॻाल्हि ॿुधो, ख़र्च डबल आहिनि, ख़र्चा वॾा आहिनि महबूबनि जा, सो असां पिनी पूराई करे सघूं था दर दर। बाक़ी जेको हिन फ़क़ीर खे मां सुञाणासीं, ख़ानदानी वॾो महिनती फ़क़ीर, हिन जा जेके बि मर्द रहिया ईमानदार आहिनि, वॾा कमाईंदा रहिया, हिन जूं मायूं विञाईंदियूं रहियूं इश्क में। हे थो जे मां इश्क में विञायो आहे मायुनि ते, ॿारे बचे कनि माना हुन खां निकिरी वियो, पंहिंजे हुन ख़ानदानी परंपरा खां निकिरियो, हिन जी मायुनि इश्क कया। परंपरा भई कहिड़ी हिननि जी? ख़ानदानी परंपरा इश्क आहे हिननि जो। असां ख़ानदानी आहियूं, मोहबत कंदा आहियूं, निभाईंदा आहियूं, छो जो हिनखे ख़बर आहे ज़ाती असांखे सुञाणे, असांजो चाचो हिननि जी पुफी भॼाए आयो। बाबा ॾिस सियाणो थी ॾाहो थी, जेके महबूबा हूंदियूं आहिनि न उन्हनि जा वॾा ख़र्चा हूंदा आहिनि। तव्हां ते आशिक़ जो लक़ब छो पियो? साईं आशिक़ त मुंहिंजो नालो हो न, वरी उन नाले जे करे उनजो असरु थियो त असांजे मिज़ाज में आशिक़ी थी वई। अच्छा हा मिज़ाज में आशिक़ी थी वई त पोइ आशिक़ त शाइर हूंदा आहिनि या अदीब हूंदा आहिनि, तव्हां फ़क़ीर थी पियो? बसि हुयासीं त असां सम्झो शाइर ई, पर असांखे पिनण ते इश्क मजबूर करे छॾियो, पूरायूं न पियूं थी सघनि। पोइ शाइरी तव्हां कई आहे का? साईं शाइरी त असां खोड़ कई आहे, पर ॿुधायो इरशाद खे छा ॿुधायां। जेको कुझु मिले हिकिड़ो अलाह जे ॾिने मां। वारो कर साईं खीसे खे तूं खोल खणी, जे न ॾींदे मूंखे ख़ैरात त पिटींदो मैं झोल खणी। माना शाइरीअ में तव्हांजी पिन आहे? हा बाबा मजबूरी आहे न। त पोइ आशिक़ छा जा थियो? तव्हां त पोइ पंहिंजे महबूब ते शाइरी कयो, उनजे हुस्न ते कयो, उनजी तारीफ़ कयो, तव्हां त चओ पिटींदो मैं झोल खणी। जेके हे 5 रुपया मिलंदा मां काॾे कंदुमि, मां पंहिंजे पीउ खे ॾींदुमि। ज़रूरु महबूब लाइ था कयूं न बाबा। अच्छा चलो पंहिंजे महबूब खे ॾींदासीं न वञी। तव्हां खां हाल वाल वठूं था। मोहतरमा वेठी आहे असां सां, लैपटॉप ते बिज़ी आहे शायदि। मोहतरमा अस्सलाम वालेकुम, प्रोग्राम में वेठा हो, तव्हां हिन लैपटॉप खे बंदि कयो, घर वञी कजो कमु। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। सभिनी खां पहिरियां न 20,000 ट्रांसफ़र कर मुंहिंजे अकाउंट में, उन खां पोइ वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था, ठीकु आहे? ऐं महिरबानी करे इनखे बिल्कुलु बि तव्हां ईअं न सम्झिजो त तव्हां मूंखे को कर्ज़ु वग़ैरह था ॾियो त मां तव्हांखे वापसि कंदमि। इहा ख़ैरियत आहे जेका मां तव्हां खां वठां थी।